अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ॾिसी रहियो HR JDO न्यूज़ ऐं मां आहियां वज़ीर उनड़। ख़बर शामिल कयूं था HR JDO न्यूज़ जे रिपोर्टर यूसुफ रिंद जी। मोरो शहर ऐं भर पासे जे इलाइक़नि में माकड़ वॾे तइदाद में पहुची वई। माकड़ पहुचण शर्त बीठल फसलनि कमद, टमाटर, धाणा, गोगड़ू, मूरी, सरिय ऐं केले जे बागनि समेत ॿियनि फसलनि ऐं बीठल वणनि ते हमलो करे फसल खाई नास करे छॾिया। जंहिं सबबि वॾा तोड़े नंढा आबादगार सख़्त परेशानी मुब्तला। इंतज़ामिया पारां को बि तहरीक न वरितो वियो। हितां जे शहरनि मोरो जे इंतज़ामिया खां मुतालबो कयो त फौरी तौर माकड़ खे शहर मां कढण लाइ सख़्त क़दम खयां वञनि ऐं शहर तरफ़ ईंदड़ माकड़ जी रोकथाम कई वञे ऐं ॿाहिराड़नि में स्प्रे कराए ग़रीब हारी ऐं पोरियतुनि आबादगारनि जो फसल बचायो वञे। वधीक ख़बरुनि अपडेट लाइ ॾिसंदा रहो HR JDO न्यूज़।